इमाम हुसैन करबला में नमाज न छड़ी। मां पाण खे हिन टाइम हैदरी भी सॼा पोइ नमाज न पढ़ा। मां हिन टाइम पाण खे हुसैनी भी सॼा पोइ शराबी पिया। हिन टाइम दावा त हले थी बाबा असां हुसैनी हो। इहा ॻाल्हि मां कयां थो, मुश्तरक ॻाल्हि थो कयां। पूरी दुनिया चए थी हिन टाइम असां हुसैनी हो, पर अमल जे एतबार सां भी हुसैनी माण्हू हुजे। सॼो साल यज़ीद खे ख़ुशि कयूं था, 10 ॾींहं अचनि था पोइ इमाम हुसैन जो जेको गम में असां घणो वियूं था। सॼो साल जेको नमाज़ असां नथा पढ़ूं, बसि 10 ॾींहं में जेको असांखे जेको इमाम हुसैन जो गम थो यादि अची वञे। सॼो साल मौसीक़ी ॿुधूं था, गाना ॿुधूं था, फिल्मूं ॾिसूं था, डांस कयूं था। सिर्फ़ु 10 ॾींहंनि में असांखे जेको करबला वारो वाक़ियो यादि थो अची वञे, उहो सिर्फ़ु पहिरीं मुहर्रम खां 10 ॾींहं खां 11 मुहर्रम त कंहिंखे उमत खे यादि ई न आहे। इहो किरदारु त इमाम हुसैन जो त ईअं न हुयो। सॼो साल यज़ीद खे ख़ुशि कयूं था, आख़िरी जेके 10 ॾींहं अचनि था साल जा, 350 ॾींहं यज़ीद खे ख़ुशि कयूं था। 10 ॾींहं जेके आहिनि 60 ॾींहं जा, उहे इमाम हुसैन खे ख़ुशि था कयूं। इमाम हुसैन ख़ुशि थींदो साईं? पोइ कंहिंजे हिन टाइम असां तरीक़े हलूं था।